कराची पाकिस्तान जो मुआशी मर्कज़ जिते हर ॾींहुं लखे माण्हू सफ़र कनि था। उन्हनि अहम रोडनि मां हिकु रोड फिशरमैन चौरंगी बि आहे, जेका शहर जी सामूंडी पट्टी, रिहाइशी इलाक़नि ऐं कारोबारी मर्कज़नि खे पाण में ॻंढींदड़ अहम रस्तो आहे। फिशरमैन चौरंगी जो नालो बि हिन इलाक़े सां लाॻापियल आहे, यानी उहो मुहाणनि जी सुञाणप आहे। हिन पासे मौजूदु फिश हार्बर ऐं सामूंडी सरगर्मियुनि सबबि हीउ इलाक़ो सालनि खां मुहाणनि जे रोज़गार ऐं अच वञ जो अहम मर्कज़ रहियो आहे। हिन रस्ते जी तरक़ी ऐं तोसी जो हिकु अहम मक़सदु इहो बि रहियो त मुहाणनि, वापारियुनि ऐं आम शहरियुनि लाइ बंदरगाह ऐं भरपासे वारनि इलाक़नि ताईं पहुच वधीक आसान ऐं मुनज़्ज़म बणिजे। वक़्त सां गॾु हिन रस्ते जी अहमियत रुॻो सामूंडी वापार ताईं महदूद न रहे, पर उहा कराची जे रोज़ाने ट्रैफ़िक जो बि अहम हिसो बणिजी वञे। अॼु बि फिशरमैन चौरंगी मां रोज़ानो हज़ारे गाॾियूं गुज़रनि थियूं। हीउ रस्तो शहर जी मुआशी ऐं समाजी सरगर्मियुनि में अहम किरदारु अदा कंदो रहे थो। जी इब्तिदा जेको आहे सो 2021 में रखी बिलावल ज़रदारी साहब पाण जी इनोग्रेशन कई हुई। ऐं छो त हीअ चुरंगी बनाइण जो मक़सदु ई आहे त तव्हां ॾिसो त हीअ कराची जी जेकी साहिली पट्टी आहे, जेको 129 किलोमीटर ते मुश्तमिल आहे, त हुननि चयो की जेकॾहिं इहो ॻोठ ई जेको माहीगीरनि जे नाले सां सुञाणियो वञे थो, छो न हिननि खे हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो वञे। त असीं पीपल्स पार्टी जा थुराइता आहियूं, जंहिं जेको आहे सो असांखे बिलावल साहब ख़ासि तौर ते चेयरमैन बिलावल साहब जा, जंहिं असांखे फिशरमैन खे हिकिड़ो सुञाणप लाइ करे हिकिड़ो सिंपलाइज़ जेको असांखे हिकिड़ी हिते फिशरमैन जे नाले सां हिकिड़ी चुरंगी जेकी आहे सो बनाए ॾिनी आहे। जेको रोड ठहियो आहे सभ खां पहिरीं फिशरमैन सोसाइटी वारो माहीगीरनि वारो जेको ठहियो आहे, इहो इन करे ठहियो आहे त हिते खॾा हूंदा, वॾी तकलीफ़ हुई। हिन रोड सां तमामु माण्हुनि खे, आम माण्हुनि खे फ़ाइदो थियो आहे। छो हिते जूं मच्छियूं जेके माहीगीर खणियूं वेंदा हूंदा, फिशरी या कराची अचणु वञणु हूंदो, त उहो घणो करे उहो गाॾी मां लाहियो वेंदा हूंदा, उहो फ़ाइदो थियो आहे। उन्हनि खे मुंहिंजो मिलियो चोरनि खे, इहो वॾो हिकिड़ो फ़ाइदे वारी चीज़ आहे। जेकॾहिं मरीज़ हूंदो त रोड टुटल आहे, जीअं तव्हांखे ख़बर आहे उबरा मेदरी का रेड़ी वारो रोड आहे, उहो अञा ताईं ठहियो कोन आहे। उहो माण्हुनि खे तकलीफ़ आहे उन रोड जी। हाणे इहो सुठो अमल आहे जेकॾहिं कमु कयो पियो वञे। आउं सम्झां थो हिन वक़्तु कराची जो जेको मेयर आहे, उहो हिकिड़ो आउं सम्झां थो उन्हनि खे तोहफ़ो मिलियो आहे। उन में सलाहियत बि आहे ऐं नौजवान क़यादत बि आहे। उन सुठा कमु कया आहिनि हिते जे नुमाइंदनि सां मिली करे, तमाम बेहतरीन उन्होंने जो पॉलिसी पे कम करे पियो। अभी तो हम लोग 5 मिनट भी नहीं लगते, पहले तो 1-1 घंटा लग जाता था इसी रोड पे। अच्छा इतना खराब था ये रोड। यानी गाड़ियों की मुश्किल है बहुत, पट्टे टूटते थे हम लोग गाड़ियों के। अच्छा अभी तो बस 5 मिनट का भी रास्ता नहीं है। यानी कि आप क्या कहना चाहोगे गवर्नमेंट का जो ये काम? ये बहुत अच्छा काम किया है अभी। हर रोड ऐसा बन जाए तो बहुत अच्छा है। कराची मेयर की बड़ी मेहरबानी है और सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी की भी बड़ी मेहरबानी है। रास्ते बहुत ख़राब थे, कुरंगी के और मलिर ज़िले का भी, नास्ता जप वाला भी। ये मेहमूद जामोद साहब की बड़ी मेहरबानी है, जान जामोद साहब की बड़ी मेहरबानी है। उसने जो है हमको ये रोड बना के दे दिया है, उसकी भी हम थोड़ा दिए है। अल्लाह पाक को खुश रखे, जान जामोद साहब को भी, सब उसने किया हुआ है। सिंध गवर्नमेंट ने काम किया, अच्छा काम किया, बेहतरीन काम किया हुआ। क्योंकि देखा जाए रोड भी साहब सही से बना हुआ रोड है, और माशाल्लाह से जो स्टाफ बनाया गया आवाम के लिए बहुत सहूलत मौजूद है। फ़ायदे तो बहुत हुए हैं, रोड बन गए हैं और गाड़ी की सहूलत भी अच्छा हुआ। क्योंकि जब यानी ट्रैफिक का निज़ाम सही हो गया, मिसल के तो टूटा फूटा होता, गाड़ियाँ चलती नहीं थी सही से, तो आने जाने में परेशानी आती। अब तो फ़िलहाल बेहतरीन है, आप खुद देख सकते हो माशाल्लाह से। कैमरा मैन आप खुद घुमाए रोड को, देखो पहले टूटा फूटा था, अब बेहतर है। फिशरमैन चौरंगी कराची जे उन्हनि हंधनि मां हिकु आहे जिते शहर जी तारीख़, मुहाणनि जी महिनत, वापार ऐं जदीद शहरी ज़िंदगी हिक ई तस्वीर में गॾु नज़र अचनि था। हीउ रस्तो अॼु बि हज़ारे माण्हुनि जे सफ़र खे आसान बणाइण में पंहिंजो किरदारु अदा करे रहियो आहे।